हैदराबाद बाईपास ते तेज़ रफ़्तार ट्रालर मोटरसाइकिल सवार नौजवान खे चीभाटे मारे छॾियो आहे। छिलगिरी थाणे भरिसां तेज़ रफ़्तार ट्रालर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 25 वरहनि जो नौजवान तारिक हुसैन मरी चीभाट जी थॾे ते फ़ौत थी वियो। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जिते क़ानूनी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। पुलिस मूजिबि फ़ौती नौजवान जो तालुक़ु ॻोठ ग़ुलाम क़ादिर मरी सां आहे, जेको मटियारी तरफ़ वञी रहियो हो त बाईपास ते तेज़ रफ़्तार ट्रालर सां टकराइजण बाद टायरनि हेठां अची चीभाट जी फ़ौत थी वियो। हादसे बाद ड्राइवर ट्रालर खे रोड ते छॾे मौक़े तां फ़रार थी वियो, जॾहिं त पुलिस ट्रालर खे पंहिंजे तहवील में वठी थाणे ते बीहारे छॾियो आहे। ॿिए पासे फ़ौती नौजवान जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो ऐं ॻोठ में पिणु ॾुख जी लहर छांइजी वई आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त हैदराबाद बाईपास ते तेज़ रफ़्तार ट्रालर मोटरसाइकिल सवार नौजवान खे चीभाटे मारे छॾियो आहे। छिलगिरी थाणे भरिसां तेज़ रफ़्तार ट्रालर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 25 वरहनि जो नौजवान तारिक हुसैन मरी चीभाट जी थॾे ते फ़ौत थी वियो। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो लाश खणाए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जिते क़ानूनी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। पुलिस मूजिबि फ़ौती नौजवान जो तालुक़ु ॻोठ ग़ुलाम क़ादिर मरी सां आहे, जेको मटियारी तरफ़ वञी रहियो हो त बाईपास ते तेज़ रफ़्तार ट्रालर सां टकराइजण बाद टायरनि हेठां अची चीभाट जी थॾे ते फ़ौत थी वियो। हादसे बाद ड्राइवर ट्रालर खे रोड ते छॾे मौक़े तां फ़रार थी वियो, जॾहिं त पुलिस ट्रालर खे पंहिंजे तहवील में वठी थाणे ते बीहारे छॾियो आहे। ॿिए पासे फ़ौती नौजवान जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो ऐं ॻोठ में पिणु ॾुख जी लहर छांइजी वई आहे।